अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सिकू ऐं जाबिर हाणे फैसले में जाबिर खान जो नालो खणंदा। छा चाकर खान हाणे सिकू ऐं जाबिर खान जो ॻाल्हियूं हल कराईंदो। छा रूंडो आख़िरकार जाबिर खान जो भरोसो हासिल करे वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट जी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवाज़ बेल सेट करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करण, हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जीअं ई चाकर खान जेको आहे सिकू वारनि ऐं रूंडे वारनि ऐं जाबिर वारनि खे ॻाल्हियुनि में घुराईंदो त पोइ सभ खां पहिरीं जाबिर खान जेको आहे चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मुंहिंजे अंदरि सां जेको आहे वलू जो खून इन सावल खान ई कयो आहे ऐं हू असांखे विढ़ाइण पियो चाहे ऐं उनजी चाचूसी जेको आहे हैदर पियो करे। सिकू बि चवंदो त हारिस चाकर खान सोट जाबिर खान जी ॻाल्हि सही आहे। चाकर खान चवंदो न जाबिर खान सावल खान ईअं कॾहिं बि नथो करे सघे ऐं सावल खान इहा किरल हरकत कॾहिं बि नथो करे सघे, ना ही वो वलू खे मारे थो सघे। में पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जाबिर खान जेको आहे सिकू जे पोयां हाणे ॾींहं राति हिकु करे छॾींदो, मतिलबु त सिकू खे फासाइण जी कोशिशि कंदो ऐं हैदर खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हैदर जेको आहे हाणे तमामु जल्द आमिर ऐं सावल सां हथ मिलाए उन्हनि सां हिकु थी वेंदो ऐं पंहिंजे सोटनि सां हिकु थी करे उन्हनि जो साथ ॾींदो। बहरहाल जाबिर खान हिन खे अॻिते हली कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो, इन हैदर खे ज़रूर मारींदो। ऐं बस दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हसीना बेगम जेको आहे आस्ता आस्ता करके इन सोरठ बेगम खे ज़रूर फसाईंदो, मतिलबु त चाकर खान जे अॻियां इन सोरठ बेगम खे केराईंदो। पोइ इन ॿिन्हिनि जी प्यार ख़त्म करे मतिलबु त इन जी जॻह ते पाण खे विहारींदो। बहरहाल चाकर खान जेको आहे हाली फ़िलहाल उन जे मथां कॾहिं बि भरोसो न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल खान जेको आहे घणो परेशान हूंदो ऐं हू चाकर खान सां ॻाल्हाईंदो। चाकर खान खे चवंदो त मूं अव्हां जे वसां मतिलबु त पंहिंजे वसां ऐं अव्हां जे वसां को बि घटि नाहे कयो, छो मूं कासिम खान खे ॻोल्हण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾियो। बहरहाल हू मूंखे हथ न आयो। चाकर खान चवंदो त सावल खान तो इहो सुठो नाहे कयो, की हर हाल में इन कासू खे हथ करणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।